अफ़सोसनाक ख़बर अवां शेयर कयूं पिया। ग़ुलाम अल्लाह भरिसां 3 ॿारड़ा पाणी जी खर में बुॾी विया, 2 फौत थी विया। राजा क्रेश प्लांट वटि रांदि कंदे 3 ॿारड़ा पाणी जी खॾ में किरी पिया। इलाइक़े वासियुनि टिन्ही ॿारड़नि खे कढी फौरी अस्पताल पहुचायो। डॉक्टरनि पारां 2 भेनरुनि 8 वरियनि जी मदीहा ऐं 6 सालनि जी बेगम भुगती जी फौत थियण जी तस्दीक कई। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर शहज़ाद मल्ला खां। जी शहज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। तमाम अफ़सोसनाक ख़बर है। गुलामलाल दरसदाद वेझो राजा क्रेश प्लांट वटि पानी जे ऊनी खॾ में 3 ॿार रांदि कंदे बुॾी विया। जॾहिं त हिकु नींगर खे बचायो वियो, जॾहिं त 2 सॻियूं भेनरूं 8 साला मदिया ऐं 6 साला बेगम धीअ टांगो ख़ान भुगती बुॾी फौत थी वियूं, जिन खे ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण कढी सिविल अस्पताल मकली नियो, जिते मासूम नींगर जी ज़िंदगी खे बचायो वियो। जॾहिं त 2 भेनरुनि जे फौत थियण जी तस्दीक कई वई। 2 भेनरुनि जा लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। यादि रहे त गुलामला ऐं आसपास जे इलाइक़नि में गैर क़ानूनी तौर क्रेश प्लांटनि पारां वॾा खॾा धमाका करे खॾा हया विया आहिनि, जिन में पाणी बीठल हुअण करे ही हेॾो वॾो वाक़ियो पेश आयो आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी शहज़ाद अपडेट करण जे लाइ।